أشهد أن محمدا رسول الله. أشهد أن محمدا رسول الله. حي على الصلاة. حي على الصلاة. حي على الفلاح. حي على الفلاح. الله أكبر الله أكبر. لا إله إلا الله. السلام عليكم ورحمة الله وبركاته. إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولقد خلقنا الإنسان ونعلم ما توسوس به نفسه ونحن أقرب إليه من حبل الوريد. إذ يتلقى المتلقيان عن اليمين وعن الشمال قعيد. ما يلفظ من قول إلا لديه رقيب عتيد. وجاءت سكرة الموت بالحق ذلك ما كنت منه تحيد. ونفخ في الصور ذلك يوم الوعيد. وجاءت كل نفس معها سائق وشهيد. لقد كنت في غفلة من هذا فكشفنا عنك غطاءك فبصرك اليوم حديد. وقال قرينه هذا ما لدي عتيد. ألقيا في جهنم كل كفار عنيد مناع للخير معتد مريب. الذي جعل مع الله إلها آخر فألقياه في العذاب الشديد. قال قرينه ربنا ما أطغيته ولكن كان في ضلال بعيد. قال لا تختصموا لدي وقد قدمت إليكم بالوعيد. ما يبدل القول لدي وما أنا بظلام للعبيد. قال الله تبارك وتعالى في مقام آخر. بسم الله الرحمن الرحيم. قل إن كنتم تحبون الله قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم. तमाम किस्म की हमदें सना वाखाने वदाई इबादतें बंदगी अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जे लायक ज़ेबा सदावार है जो मुल्क जो मालिक है खलक जो खालिक है। अल्लाह तबारक व तआला जी तारीफ़ का बाद बेहिसाब अनगिनत लातादाद दुरूद सलाम हुजन जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मथे जैसे अल्लाह रब्बुल आलमीन इन पूरी दुनिया जी हिदायत जे लाइ मोकिलियो। बिरादरान इस्लाम, मुख्तसर हम्दो सलात खां बाद खुतबे जुमे जो मौजू है मोहब्बत रसूल।
अल्लाह तबारक व तआला पंहिंजी मुक़द्दस किताब क़ुरान करीम में मोहब्बत जे रसूल के बारे में इरशाद फरमाए, कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुम अल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। ऐ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसान की थी दियो, जेकॾहिं हक़ीक़त में अल्लाह से मोहब्बत रखो था त मुंहिंजी पैरवी कयो। अल्लाह तबारक व तआला आसां मोहब्बत कईंदो। अल्लाह तबारक व तआला आंजे गुनाहनि खे आंजी ख़ताउनि खे माफ़ करे छॾींदो। उहो वॾो माफ़ करण वारो रहम करण वारो आहे। बिरादरान इस्लाम, जेकॾहिं पाण हक़ीक़त में अल्लाह से मोहब्बत करणु चाहियूं था, पाण अल्लाह तबारक व तआला सां मोहब्बत आहे त रसूल जी पैरवी करणी पवंदी, रसूल जे तरीक़े मथे हलणो पवंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं कम खां रोकियो उन खां रोकणो पवंदो ऐं जंहिं कम खे करण जो हुकुम ॾिनो उन कम खे करणा पवंदा, त पंहिंजी अल्लाह से मोहब्बत थींदी। जेकॾहिं अल्लाह से मोहब्बत करणु चाहियूं था त रसूल जे तरीक़े मथे, रसूल जे कम मथे हलंदासूं, रसूल जी पैरवी कंदासूं, त ऑटोमेटिक अल्लाह तबारक व तआला पाण सां मोहब्बत कंदो। बिरादरान इस्लाम, त दुनिया में जेकॾहिं कंहिं सां मोहब्बत कयूं त उहो इंसान पाण सां पियो मोहब्बत करे थो। ईअं न त हिकिड़ो इंसान मोहब्बत करे पियो, हिकिड़ो इंसान खे चाहे पियो, लेकिन ॿियो इंसान उन सां मोहब्बत न करे। पाण दुनिया में कंहिं इंसान सां मोहब्बत कयूं त उहो इंसान पाण सां मोहब्बत करे, पाण हुनखे को वस्तु ॾियूं, को हदियूं ॾियूं त हू पाण खे हदियूं ॾे। त अल्लाह तबारक व तआला चए थो, जेकॾहिं मूं सां मोहब्बत करणु चाहियो था त रसूल जी पैरवी कयो, रसूल जे तरीक़े मथे हलो, त अल्लाह चए थो ऐं ऑटोमेटिक आसां सां मोहब्बत कंदो। ऐं सिर्फ़ु अल्लाह तबारक व तआला मोहब्बत नथो करे। जहिड़ी तरह पाण दुनिया में कंहिं सां मोहब्बत कयूं तहिड़ा उहो पाण सां मोहब्बत पण करे थो, पोइ मथे पाण खे को वस्तु पण ॾिए थो, पाण खे हदियूं पण ॾिए थो। त अल्लाह तबारक व तआला जो कहिड़ो हदियो आहे। अल्लाह सां पाण मोहब्बत कयूं त अल्लाह पाण सां मोहब्बत करे, सिर्फ़ु मोहब्बत नथो करे बल्कि मोहब्बत जे साथ अल्लाह तबारक व तआला पंहिंजे गुनाहनि खे माफ़ करे थो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजी ख़ताउनि खे पंहिंजी लफ़्ज़ जे मलिया मेट करे थो, साफ़ करे थो। ऐं अल्लाह त आहे वॾो माफ़ करण वारो ऐं रहम करण वारो आहे। अल्लाह खां ॿियो को पण वॾो माफ़ करण वारो नथो थी सघे। त दुनिया में कंहिंखे मामूली अखर थी चऊं, कंहिं सां मामूली विढ़ूं त उहो तुरंत माफ़ करण लाइ तयारु नथो थिए, लेकिन अल्लाह तुरंत माफ़ करण जे लाइ तयारु थी तो इंसान माफ़ी मंगे त अल्लाह तबारक व तआला तुरंत माफ़ करे। सिर्फ़ु माफ़ नथो करे बल्कि अल्लाह तबारक व तआला रहम पण करे थो। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। मुंहिंजा केर पण शख़्स मोमिन नथो थी सघे, भले हिनखे मोमिन चए, भले दुनिया वारे साम्हूं हिनखे मोमिन सॾाए त आउं त पक्को मोमिन आहियां, आउं त पक्को मुस्लमान आहियां, लेकिन अल्लाह जो नबी चए तो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। में को पण शख़्स मोमिन नथो थी सघे जेसि ताईं आउं उनजे नज़दीक उनजे माउ पीउ, उनजी औलाद ऐं दुनिया जे तमाम इंसान खां वधारे महबूब न बणिजी वञा। यानी हिकिड़े पलड़े में रसूल जी मोहब्बत खे रखियो वञे ऐं ॿिए पलड़े में तराज़ू जे दुनिया ऐं दुनिया जे सारे इंसान खे रखियो वञे, दुनिया जी सारी चीज़ें खे रखियो वञे, दुनिया जी सारी दौलत खे, दुनिया जे सारे पैसे खे रखियो वञे। जेकॾहिं
इन्हीं ॿिन्ही पलड़े में जारा रसूल जी मोहब्बत जो पलड़ो भारी आहे, वधारे आहे। यानी रसूल सां दुनिया जी सारी चीज़ खां वधारे मोहब्बत आहे त उहो मोमिन आहे। जेकॾहिं इन्ही में जारा कंहिं पण चीज़ सां रसूल खां वधारे मोहब्बत आहे त या त उहो मोमिन नाहे, काफ़िर आहे, या उहो मुनाफ़िक़ आहे। त दुनिया जी हर चीज़ खां वधारे रसूल सां मोहब्बत हुअणी खपे। माउ पीउ खां वधारे रसूल सां मोहब्बत हुअणी खपे। औलाद खां वधारे रसूल सां मोहब्बत हुअणी खपे। दुनिया जी दौलत, दुनिया जे पैसे खां वधारे रसूल सां मोहब्बत हुअणी खपे। अल्लाह तबारक व तआला जी तारीफ़ ऐं तौसीफ़ जंहिं पासे ईमान इस्लाम जी दौलत सां नवाज़ियो ऐं पिन जे आख़िरी रसूल हज़रत मोहम्मद जे उम्मती भेण जो शरबत कयो। अल्लाह तबारक व तआला फरमाए अल यौम अकमलतु लकुम दीनुकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुम अल इस्लाम दीना। अॼु मूं दीन इस्लाम खे आंजे लाइ पूरो करे छॾियो ऐं पिन जी नेमत आमद पूरी करे छॾी ऐं आंजे लाइ इस्लाम खे दीन जी हैसियत सां क़बूल करे छॾियो। त जॾहिं इस्लाम पंहिंजे लाइ अल्लाह जी वॾी नेमत आहे त हू इंसान पाण खे केतिरो महबूब हुअणो खपे, केतिरो प्यारो हुअणो खपे, जंहिंजे ज़रिए इस्लाम पाण ताईं पुॼियो। ऐं उहा शख़्सियत आहे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। एतिरे जे लाइ मुस्लमान खे हर चीज़ खां वधारे रसूल सां मोहब्बत हुअणी खपे। हदीस में अचे थो त हशर जी ॾींहुं जॾहिं तमामु इंसान हत्ता के अंबिया जे ज़बाने मथे नफ़्सी नफ़्सी जो आलिम हूंदो, नफ़्सी नफ़्सी जो आलिम हूंदो, उन घड़ीअ में उन ख़तरनाक नाज़ुक घड़ीअ में आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान मथे अल्लाहुम्मा उम्मती अल्लाहुम्मा उम्मती ॿिए इंसान खे, ॿिए नबीअ खे, ॿिए रसूल खे पिंड जी नजात जी फ़िक्र हूंदी ऐं आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पिंड जी उम्मत जी छुटकारे जी फ़िक्र हूंदी। बुखारी मुस्लिम जी रिवायत आहे हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु बयान कई था त कंहिं शख़्स हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाल कयो त अल्लाह जा रसूल आहे, अल्लाह जा नबी क़यामत कॾहिं अचींदी? आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अफ़सोस तो क़यामत जे लाइ करो तयारी कये, तो क़यामत जे लाइ करो बंदोबस्त कये। पहिरियों हुन चई त मूं वटि ॿियो त कीअं पण बंदोबस्त न आहे, ॿियो त कीअं पण तयारी न आहे, बसि एतिरो ज बंदोबस्त आहे त आउं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां मोहब्बत रखां थो। त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त यकीनन तूं उन जे साथ हुने जंहिंसां तूं मोहब्बत रखे थो। हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु बयान कई था त मूं मुस्लमान खे इस्लाम आणण जी ख़ुशी जे बाद ॿी कंहिं ॻाल्हि मथे एतिरो ख़ुशि थींदे न ॾिठो जेतिरो हिन बशारत हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनो हिन मथे ख़ुशि थींदे ॾिठो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिंसां जेको मोहब्बत करे थो उनजे साथ हूंदो त मुस्लमान ख़ुशि थी विया त असांखे रसूल सां मोहब्बत आहे त असीं रसूल जे साथ हूंदासीं। बुखारी में हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिंमें टे ॻाल्हियूं हूंदियूं उहो ईमान जो मिठास पाईंदो, ईमान जो मज़ो पाईंदो। हिकिड़ो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां मोहब्बत हुनखे वधारे हुए, ॿियो फ़क़ति अल्लाह जे लाइ कंहिंसां दोस्ती रखे, टियों ॿिए फेरा काफ़िर बन उनखे एतिरो नागवार हुए जहिड़ी तरह चांदनी में झोंकड़ उनखे नागवार हुए। त हिन टिनी चीज़नि जा ईमान जी मिठास हासिल करण जी हिकिड़ी चीज़ अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां वधारे मोहब्बत हुई। अचो त तारीख़ जी रोशनीअ में ईमान वारनि जी मोहब्बत जो तव्हां जाइज़ो गिनो, ईमान वारनि जी मोहब्बत खे तव्हां ॼाणियो। ज़ाहिर ॻाल्हि आहे त सहाबा किराम जो ईमान मज़बूत हो, सहाबा किराम जो ईमान पुख्तो हो, एतिरे जे लाइ उन्ही खे हर चीज़ खां वधारे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत हुई। अचो हिन सिलसिले में तारीख़ जा चंद वाक़िया आसामा बयान कया वञे था। बुखारी जी रिवायत आहे उरवा नाले सां हिकिड़ो शख़्स
सुलह हुदैबिया जे मौके मथे कुफारे मक्का के चए थो, उरवा मक्के जी काफ़िर खे चए थो ख़ुदा जी कसम जॾहिं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुंहं मां बलगम निकिरियो त मूं ॾिठो सहाबा किराम खे त उनखे पंहिंजे हथ में खणी गिड़ो ऐं उनखे पंहिंजे चहिरे मथे बदन मथे घसाए गिड़ो मने गिड़ो ऐं जॾहिं कंहिं कम जो हुकुम ॾिनो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त उनखे कमु करण जे लाइ दौड़ी विया। जॾहिं आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वुज़ू कयो त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वुज़ू जो बचियल पाणी मसो जो बचियल पाणी हासिल करण जे लाइ अहिड़ी ख़बर पई त अहिड़ो मालूम थियो थिए तव्हां पिंड में विड़ी पवंदा। जॾहिं आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाल्हि ॿोल शुरू कयो गुफ़्तगू शुरू कयो त सहाबा किराम पंहिंजी आवाज़ खे पस्त करे गिड़ो यानी पंहिंजी आवाज़ खे हेठि करे गिड़ो। मूं घणे बादशाह खे ॾिठो, हज़रत उरवा चए थो मूं घणे बादशाह खे ॾिठो लेकिन अल्लाह जी कसम मूं न ई ॾिठो त कंहिं बादशाह जी ताज़ीम अहिड़ी तरह कई वञे जहिड़ी तरह हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जानिसार हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताज़ीम कई था। यानी कंहिं बादशाह जी अहिड़ी ताज़ीम कंदी मूं न ई ॾिठो त अहिड़ी इज़त कई वञे एतिरी ताज़ीम कई वञे जेतिरी ताज़ीम सहाबा किराम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कई था। सीरतुन नबी में अचे थो हिजरत जी रात मुशरिकीन आज़ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मकान खे घेरे गिड़ो। उन जो इरादो हो त अरब जा सारा कबीला सारे कबीले जा सरदार हिकिड़े वक़्तु मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे हमलो करे बेरा थी करे हमलो करे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कम तमाम करे छॾी त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खून जी जवाबदारी मिणी कबीले मथे अची हुजे। अहिड़ी तरह बनो हाशिम तमाम कबीले खां हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खून जो बदिलो न ॾिनी सघे। हुन राति नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चयो चाहे अली तू मुंहिंजे विछाण मथे सुम्ही रहो ऐं डपु न करजा खौफ़ न करजा ऐं मदीने वञा थो मक्के जे फलाणे फलाणे अमानत में पई हुई उनखे ॾेई पोइ तूं पण मदीने हलियो अची जा। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म खे ख़ुशीअ सां मंज़ूर करे गिने थो। मामूली ॻाल्हि की न हुई तो दौलत की न ॾेई वियो पैसा की न ॾेई वियो बैंक बैलेंस जे तौर भले पियो हुई की न ॾेई वियो बल्कि उन राति हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विछाण मथे बिस्तर मथे सुम्हणु हिनखे मौत जी दावत ॾियण जे बराबरि हो। यानी सारा कबीले जा सरदार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर खे घेरे गिरो हुयो। हज़रत अली ख़ुशी सां मंज़ूर करे गिने थो करे जे लाइ त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत हुई एतिरे जे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म खे मंज़ूर करे गिए। मिशकात में अचे थो त हिजरत जी राति जॾहिं आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने वञण जे लाइ मके खां ॿाहिरि निकिरिया मके खां ॿाहिरि पुॻा त वतन छॾण जो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अफ़सोस थियो ॾुख थियो पोइ पण उहे तंहिंखे वतन छॾण मथे ॾुख थिए थो तकलीफ़ थिए थी। तव्हां केॾा धंधे न वञो त फेरे ॾेई तव्हां वरी अचो कुरे जे लाइ त तव्हांखे वतन छॾण ते ॾुख थिए थो तव्हांखे हिते वतन जे अलावा तव्हांखे मज़ा नथी अचे तव्हांखे हिते सुख नथो अचे चंद ॾींहं जे लाइ वञो त बि ॾुख थिए थो पूरो हमेशह जे लाइ वतन खां कढो त रखो नदीअ खे ॾुख बि न थी वेंदो तव्हां जहिड़ा गमे हेॾा वञो त तव्हांखे ॾुख थिए त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चंद ॾींहं जे लाइ की न कढो चंद महीने जे लाइ की न कढो बल्कि हुन सोचे गियो हो त हमेशह जे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वतन खां ॿाहिरि निकिरियो उन्हनि त क़तल करणु चाहियो पियो लेकिन नबी हमेशह जे लाइ वतन ॿाहिरि निकिरियो पहिरियों ॿाहिरि निकिरे मके खां पहिरियों नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾुख थियो जॾहिं आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निगाह काबे मथे पई पैर आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दिलि तड़ पियो थियो पर जेकॾहिं उमिरो करणु वञो हज करणु वञो जहिड़ा रवाना थियो जेके विया हूंदा
उनकी यकीनन मालूम हूंदो जर काबे के रुखसत कहिए जर काबे का रवानो थिए तर घणो दुख थिए तो घणी तकलीफ़ थिए थी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पर निगाह जर काबे मथे पई तर घणो दुख थिए तकलीफ़ थी। हिजरत जो सफ़र ही वॾे दुख जे साथ कटियो। प्लेन जो ज़मानो किन हो, ट्रेन जो ज़मानो किन हो, बसी जो ज़मानो किन हो, सफ़र पर नंढो किन हो, खावड़े जेतिरो किन हो त वापार जी थैली खणी करे पगे हलिया अचो। होजे जेतिरो 85 किलोमीटर किन हो, अहमदाबाद जेतिरो सफ़र हो यानी तक़रीबन 400 किलोमीटर जो सफ़र हो मक्के खां मदीने। ही सफ़र वॾे दुख जे साथ कटियो कुर जे लाइ त अनजानो रस्तो हो, साथ में दुश्वार पर दुखों पर रस्तो हो। तव्हांजे लाइ डामर लॻा पिया आहिनि। जेकॾहिं गमे एतिरा किलोमीटर उहे सिधे रस्ते मथे पिया हलिया वञो, डामर डामर रोड जॾहिं हलिया वञो, उहो अनजानो रस्तो हो, रस्तो ॾुखियो हो। रस्तो हलंदे हलंदे अचानक अहिड़ो महसूस थियो त हज़रत अबू बकर कॾहिं अॻियां अची वञे था, कॾहिं पुठियां हलण लॻे था, थोरी देरि जे बाद सवरे पासे अची वञे था, पोइ अवरे पासे अची वञे था, अचानक पुठियां हलण लॻे था। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर खे चयो आहे, अबू बकर ही हिकिड़ो आहे, कॾहिं अॻियां हले पियो, कॾहिं पुठियां हले पियो, कॾहिं सवरे पासे हले पियो, कॾहिं अवरे पासे हले पियो, ही कहिड़ो हलण आहे? ऐं अबू बकर ठाहे हल। हज़रत अबू बकर चए थो, ऐं अल्लाह जा रसूल, ऐं अल्लाह जा नबी, मुंहिंजो हलण त सही आहे, लेकिन आउं जॾहिं ख़तरो महसूस कयां थो त दुश्मन अॻियां न अचे पियो त आउं अॻो हली वञा थो, ऐं जॾहिं आउं ख़तरो महसूस कयां थो त दुश्मन पुठियां नथो अचे त आउं पाउ पुठियां हली वञा थो। जॾहिं आउं ख़तरो महसूस कयां थो त दुश्मन सवरे पासां मथे हमलो न करे त आउं सवरे पासे, जॾहिं आवरे पासे महसूस कयां थो त आवरे पासे हली वञा थो। को पण दुख पुॼे, को पण तकलीफ़ पुॼे, को पण दुश्मन हमलो करे त मोह मथे करे, आ मथे हमलो न करे ऐं महफ़ूज़ रहो। हज़रत अबू बकर अल्लाह जो नबी जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सुबुह जो गारे सौर ते वञे था। गारे सौर हिकिड़ी फोट आहे ऊचाई मथे, हेठि नाई डूंगर जे हेठि डूंगर जी चोटी मथे हिकिड़ी ऊचाई मथे हिकिड़ी गार आहे, हिकिड़ी फोट आहे। जंहिं हुन फोट मथे पुॻा तर हज़रत अबू बकर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फोट में पैरी नथो डोरे त तूं पहिरीं कर, पहिरीं तूं साफ़ कर। मुंहिंजा सप हूंदा, मुंहिंजा विचू हूंदा, मुंहिंजा को जानवर हूंदो, ऐं अल्लाह जे नबीअ पहिरीं आई डरो पाण नथो अचे। अबू बकर चए थो, अल्लाह जा नबी आई मार उभरो आऊं साफ़ कयां थो। हज़रत अबू बकर फोट में दाख़िल थी थो, फोट साफ़ करे थो, जेतिरियूं पण सोराखूं हुए थियूं फोट में थींदा हुए था, ॿिर हुए था, सारे थींदे सारे ॿिर खे बंदि करे थो। सारे ॿिर जर बंदि थी वञे था, पंहिंजे जी चादर फाड़े फाड़े करे उन सोराखे में उन थींदे में लॻाए थो, तंहिं पण ॿ बची पए था, कपिड़ो नथो हुए, चादर नथी हुए, पंहिंजे जा पग लॻाए थो, पंहिंजे जूं खुड़ियूं ॾिए थो। पोइ चए थो, अल्लाह जा नबी हां मुंहिंजा राचो। अल्लाह जो नबी गार जे अंदरि फोट जे अंदरि दाख़िल थिए थो ऐं अबू बकर जी गोद में सिरो रखी करे, हंज में सिरो रखी करे सुम्ही रहे थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आराम अची वञे थो, निंड अची वञे थी। हज़रत अबू बकर के पग में के ज़हरीली जानवर ढकयो त तकलीफ़ थिए थी, लेकिन हरकत नथो करे। होॾा जानवर ढक हणे थो, हेॾा हरकत नथो करे, अंग पे नथो तोड़े, थोरे जे लाइ त रसूल सां मुहबत हुई। जर तकलीफ़ घणी थी थी, हरकत नथो करे त मुंहिंजी हरकत जी वजह सां, मुंहिंजे हलण जी वजह सां, मुंहिंजी चवण जी वजह सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निंड न खुली वञे, नबीअ जे आराम में खलल न अचे। जर वधारे तकलीफ़ थिए थी तर रुअण शुरू करे छॾे, अखीबा लुड़क जारी थी वञे था,
लुड़का नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मथे मुंह मथे जे किरे था तेरा नबी जी निंद्र खुली वञे थी चाहे अबू बकर खुरो आहे चाहे अल्लाह जा नबिया मुंहिंजा माउ पीउ आम ते कुर्बान थिए मूंखे कंहिं ज़हरीली जानवर डंग हणी गिरो आहे अल्लाह जो नबी पिण जी थुक मथे थो ऐं उहो ज़हर दूर थी वञे थो हज़रत अबू बकर जी सारियूं तकलीफ़ूं कुड़े जे लाइ अथई सारा दुख कुड़े जे लाइ ॾिठई सारियूं तकलीफ़ूं एतिरे जे लाइ त रसूल सां मोहब्बत हुई हज़रत अबू बकर खे अहिड़ी तरह हज़रत खुबैब इस्लाम आणण जे जुर्म में सूलीअ मथे लटकायो वियो फांसीअ मथे लटकायो वियो कुफार उन हज़रत खुबैब खे बेइंतिहा तकलीफ़ जे सां क़त्ल कयो हज़रत खुबैब सूलीअ मथे चढ़ियो पियो आहे लटकियो पियो आहे टंगियो पियो आहे इन हालत में एतिरो सख़्त काफ़िर हज़रत खुबैब जे जिगर मथे बरछो हणे थो ऐं पुछे थो त आहे खुबैबा तुरो तूं पसंदि कईए थो त तुंहिंजी जान बची वञे ऐं तुंहिंजी जॻह मथे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फांसीअ मथे लटकायो वञे हज़रत खुबैब चए थो त तूं त ही चए थो ख़ुदा जी कसम लटकाइण लमई ॻाल्हि आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बयान लमई ॻाल्हि आहे ख़ुदा जी कसम मूंखे त ही पण गवारा न आई त मूंखे छॾियो वञे मूंखे फांसीअ मथां उतारियो वञे ऐं इन जे बदिले हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पॻे में हिकिड़ो मामूली कंडो पण लॻे भले मूंखे फांसीअ मथे लटकायो वञे मुंहिंजी जान भले ख़तम थी वञे लेकिन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पॻ में हिकिड़ो कंडो नज़र पण गवारा न आई ज़ादुल मआद में हज़रत ज़ैद इब्न हारिसा जो वाक़ियो अचे थो त ही नंढपण में बचपन में पंहिंजी माउ खां अलॻि थी वियो हिनखे डाकुए अगवा करे वियो हो आख़िरकार ही गुलाम बनी करे हकीम इब्न हिज़ाम जे हथ में पुॼी आयो ऐं हकीम इब्न हिज़ाम वटां हज़रत खदीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा गिनी गिरो हज़रत खदीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा हज़रत ज़ैद खे ख़रीदी गिरो गिनी गिरो ऐं पोइ हज़रत खदीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में ॾेई छॾियो काफ़ी ज़माने ताईं हज़रत ज़ैद नबी जी ख़िदमत में रहियो नबीअ जी ख़िदमत कंदो रहियो जॾहिं ही ख़बर आहे उनजे पे वटि पुॼी पहिरियों उहो पंहिंजे भाउ खे कोठे करे हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थियो ऐं अर्ज़ु कई त असीं पंहिंजे पुत्र ज़ैद खे कोठण आया आहियूं ॻिनण आया आहियूं ऐं हुनखे असांजे हवाले करे ॾियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त ज़ैद जेकॾहिं आंजे साथ हलणु चाहे त मुंहिंजी तरफ़ खां रजा आहे जेकॾहिं न हले त आउं हुनखे मजबूर की न कंदुसि ज़बरदस्ती आउं ॿियो की न हलाईंदुसि जेकॾहिं पंहिंजी मर्ज़ीअ सां हले त मुंहिंजी तरफ़ खां खुली छुटी आहे खुली इजाज़त आहे ते हज़रत ज़ैद वटि वञे थो चए ज़ैद हलो पंहिंजे घर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आंखे इजाज़त ॾेई ॾिनो हुयो रजा ॾेई ॾिनो हुयो हज़रत ज़ैद चए थो आउं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छॾे करे कॾहिं पहुची न हलंदुसि हज़रत ज़ैद जो पे चए थो त आहे ज़ैद तूं आज़ादीअ मथे गुलामीअ खे तरजीह ॾिए थो नौकरीअ खे तरजीह ॾिए थो तूं नौकर बने थो आज़ाद की तूं नथो चाहिए